प्यारा ॿारो, बाजी गुलबनू जी तरफां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ अंदोज़ थियूं। नजूमी मत्ती 2 बाब। यसू हमेशा जो बादशाह। ओबर खां आयल मजूसी मायूस थी यरूशलेम खां बादशाह जे महल मां रवाना थिया। ही इहा ई जाइ हुई जिते उन्हनि नए पैदा थियल बादशाह यसू खे ॻोल्हियो। इहे उन लाइ आया हुआ त संदसि हमद करे सघनि ऐं सभिनी खे ॾेखारे सघनि त हू उन्हनि जी ज़िंदगीअ जो मालिक आहे। पर हू उन्हनि खे यरूशलेम में न मिलियो। जॾहिं इहे शहर मां निकिता त उंदाई थी चुकी हुई। हेरोदेस बादशाह एतिरो उदास छो हो ऐं हू छाजे लाइ ॼाणणु चाही रहियो हो त तारो कॾहिं नज़र आयो? हू रहियो साॻियो तारो, उहो तारो जंहिं असांखे ॿुधायो त यहूदियुनि जो बादशाह पैदा थियो आहे। बाबल में आयल इहे मजूसी तमाम खुश थिया जॾहिं उन्हनि तारे खे ॾिठो। गौर करियो, तारो आसमान में उन्हनि जे अॻियां अॻियां हलियो ऐं उन्हनि खे बैतलहम जो रस्तो ॾेखारियो। इहो तारो हिकु ख़ासि घर जे मथां वञी बीठो, छो त उन घर में मरियम ऐं यूसुफ नंढड़े ॿार येसू सां गॾु रहंदा हुआ। इहे उते रहंदा हुआ ऐं मदमशुमारी खां पोइ जॾहिं सभु माण्हू वापसि हलिया विया त उन्हनि खे रहण लाइ घर मिली वियो ऐं हाणे इहे मजूसी पंहिंजी ॻोल्हा मुकमल करे उन जाइ ते पहुची चुका हुआ। इहे घर जे अंदर विया ऐं मरियम ऐं यूसुफ खे ॾिठो ऐं उन्हनि पंहिंजे अखियुनि सां उन ॿार येसू खे ॾिठो। इहो बादशाह जंहिंखे ख़ुदा मोकिलियो हो। ख़ुशी सां उन्हनि येसू खे सिजदो कयो ऐं हुन जी हमद कई। इहे हुन जा माण्हू थियण चाहींदा हुआ। हू उन्हनि जो बादशाह ऐं उन्हनि जी ज़िंदगीअ में हुकूमत करण वारो हो। छा येसू तव्हांजो बादशाह आहे? छा हुनखे ही इजाज़त आहे त हू पूरी ज़िंदगी तव्हांजी रहनुमाई कंदो रहे? तव्हांजे ऐं मुंहिंजे लाइ पूरी दुनिया में हुन खां वधीक सुठी ॿी का ॻाल्हि न आहे त येसू असांजी ज़िंदगीअ जो बादशाह हुजे। मजूसियन हुनखे क़बूल कयो। हुननि पंहिंजा तोहफ़ा खोलिया। इहे तमाम शुक्रगुज़ार हुआ। इहे हमेशा जे बादशाह लाइ सोन, मुर ऐं लोबान खणी आया हुआ। सभ खां क़ीमती तोहफ़ो जेको असांखे हुन लाइ ॾियणु घुर्जे इहो असांजियूं ज़िंदगियूं आहिनि। जेको बि पंहिंजी ज़िंदगी येसू खे ॾींदो हुनखे वॾो इनाम ॾिनो वेंदो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।